रोहड़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी रोहड़ी के रहनुमा हाजी ज़बरदस्त खान महर के मुबारकन जो सिलसिलो जारी। संदस रिहाइशगाह थी सियासी समाजी रहनुमाउन समेत अवाम की रश लगल। तफ़सील मौजूद पाकिस्तान पीपल्स पार्टी रोहड़ी के रहनुमा हाजी ज़बरदस्त खान महर की आज़ादी की खुशी में संदस के मुबारकबाद ॾियण लाइ अॻूणो ज़िले नाज़िम शिकारपुर मोहम्मद आरिफ खान महर सखर हाई कोर्ट बार जो सदर सीनियर कानूनदान कुर्बान अली मलाणो हाजी असलम मेमण ऐं ॿियनि पारां संदसि रोहड़ी वारी रिहाइशगाह ते पहुची मुबारकबाद ॾिनी। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी रोहड़ी के रहनुमा हाजी ज़बरदस्त खान महर पारां आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक उठाया विया। जड़द गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ बिरादरीन जे अॻवाननि पारां बि हाजी ज़बरदस्त खान महर खे मुबारक ॾियण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले तां उतां जे इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त हाजी ज़बरदस्त खान महर हमेशह ग़रीब मिसकिन मारूड़नि जी माली मदद करण में अॻु भरियो रहियो आहे ऐं जॾहिं बि संदसि वटि कंहिं बि कमकार सां को माण्हू वेंदो आहे त हू ख़ुशी ख़ुशी उन्हनि जा कम कंदो आहे। उन्हनि जो वधीक चवणु हो त हाजी ज़बरदस्त खान महर हिकु नेक दिल इंसान सां गॾोगॾु इंतिहाई महिमान नवाज़ इंसान आहे जंहिंजी औताक ते हर वक़्तु महिमान जो आदर भाव ऐं ख़िदमत कई वञे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।